सदर आसिफ अली ज़रदारी जी बहरीन जे बादशाह हमद बिन ईसा अल ख़लीफ़ा सां मनामा में मुलाक़ात, वापारी ऐं सीड़पकारी जे शोबनि समेत सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि। पाक बहरीन लाॻापनि खे हथी वठाइण ते इत्तेफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि जे विच में बहिरणनि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जो अज़म। सदर आसिफ अली ज़रदारी खे महल पहुचण ते गार्ड ऑफ ऑनर पेश। बहरीन जे आला तरीन एवार्ड ऑर्डर ऑफ शेख ईसा बिन सलमान अल ख़लीफ़ा सां बि नवाज़ियो वियो। कुछ कुवतूं तव्हांजे सूबे ते धाड़ो हणणु चाहिनि थियूं। सूबे जे हक़नि ते धाड़ो हणण वारी कोशिश नाकाम बणाईंदासीं। सिंध ख़िलाफ़ साज़िश कई वेंदी आहे त नंढे सूबे कुझु न कयो। इन बुनियाद ते चवनि था त अख़्तियार इस्लामाबाद हवाले कया वञनि। सिंध सूबे जी किरदार कशी कई पई वञे। ख़ासि मुहिम ज़रिए न रुॻो थरपारकर पर सूबे ख़िलाफ़ साज़िश कई वेंदी आहे। कूड़े बयानीअ जो जवाबु थरपारकर आहे। जवाबु थरपारकर अरिड़हीं तरमीम खां पहिरियां छा हो ऐं हाणे सभिनी जे साम्हूं आहे। थरपारकर मां पैदा थींदड़ बिजलीअ जो फ़ाइदो फैसलाबाद खे बि थींदो आहे। थरपारकर जी तरक़ी पीपल्स पार्टी जी तरजीह आहे। थरपारकर जा मादनी वसीला आवाम जो असासो आहिनि। थरपारकर वटि एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब वटि तेल आहे। कोयलो इस्तेमालु करण जी असांखे इजाज़त न हुई। शहीद बेनज़ीर भुट्टो थर जे कोयले ते कमु शुरू कयो त खेसि रोकियो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो थर इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त NED कैंपस खे हिकु मुकमल यूनिवर्सिटी में तब्दील कंदासीं। थरपारकर जी तरक़ी सिंध जे लाइ ज़रूरी आहे। जॾहिं बि थर जे माण्हुनि सां मिलंदो आहियां त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। थरपारकर जा माण्हू हर दौर में पीपल्स पार्टी सां गॾु रहिया आहिनि। थर जा माण्हू शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो सां मोहबत कनि था। पीपी जी हुकूमत थर में तरक़ियाती मनसूबा शुरू कया। थर जे कोयले मां बिजली पैदा करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जी कोशिशुनि सां थर तब्दील थी वियो आहे। थर जे कोयले ते कमु करण लाइ रोडनि जो कमु कयो वियो। अॼु कराची खां थर ताईं 4 कलाकनि में पहुची सघिजे थो। RO प्लांट्स समेत थर जे इस्पतालुनि में बहितरीन कमु कयो वियो। कराची में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो थर इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त थर जो कोयलो थरपारकर जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। उहो ई कोयलो थर जे माण्हुनि जी क़िस्मत तब्दील कंदो। बिलाल भुट्टो ज़रदारी थर जे माण्हुनि लाइ 100 यूनिट्स ताईं बिजली मुफ़्त कई हुई। थर जा नौजवान तोड़े नियाणियूं तालीम जे मैदान में तमामु घणो अॻिते आहिनि। उहो ई कारण आहे जो थरपारकर में कैंपस ठाहियूं पयूं वञनि। थर में क़ाइमु कैंपस में सहूलतुनि लाइ सिंध हुकूमत मुकमल सहकार कंदी। इंशाअल्लाह थर जे कैंपस खे यूनिवर्सिटीअ में तब्दील कंदासीं। मईशत जे बुनियादनि खे मज़बूत बणाइणु ज़रूरी आहे। मुआशी शोबे में जदीद टेक्नोलॉजी मां फ़ाइदो खणणु वक़्त जी घुर्ज आहे। वज़ीर आज़म जी क़यादत में हुकूमत मुआशी सुधारनि जी एजेंडा ते हली रही आहे। PIA जी निजकारी जो अमल कामयाबी सां मुकमल थियो। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताब। संदसि चवणु आहे त तवानाई शोबे में गर्दिशी कर्ज़नि जे मसइले खे मुंहुं ॾियण लाइ बि क़दम खयां पिया वञनि। PIA खे नुक़सानु पहुचाईंदड़नि जो एहतिसाब करणु घुरिजे। PPI अॻवान शाज़िया मरी जो मुतालबो। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो निजकारी जे हवाले सां वाज़े मौक़िफ़ आहे। PPI इन अमल खे सदाईं संजीदगीअ सां ॾिठो आहे। पीपल्स पार्टी हर वक़्तु निजकारी जे हवाले सां राय ॾींदी रही आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चवे थो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल हुजणु घुरिजे। PPI अॻवान शाज़िया मरी जी ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त नाणे वारे वज़ीर केतिरा ई भेरा सिंध जे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल जी तारीफ़ कई। ओपन स्काई पॉलिसी जे करे PIA खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। ग़ुलाम सरवर जे बयान सां PIA खे $600 मिलियन जो नुक़सानु थियो। कराची मॉडल सिटी आहे पर हुते गैस दस्तियाब नाहे। कराची जे हवाले सां पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद कई वञे थी। कराची में गैस नाहे त बाराड़ी वारनि इलाइक़नि जी छा हालत हूंदी। मुआशी सुधारनि सां ई तरक़ी मुमकिन आहे। निजी शोबे खे बि किरदारु अदा करण लाइ अॻिते अचिणो पवंदो। टैक्स पॉलिसी खे FBR खां फाइनेंस डिवीज़न ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। FBR जो ध्यानु टैक्स जमा करण ते आहे। टैरिफ शोबे में वॾा सुधारा मुतारिफ़ कया आहिनि। मईशत जी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मौजूदा मुआशी सुधारा पाकिस्तान लाइ ईस्ट एशिया मूवमेंट साबित थी सघे थी। गैर बैंकिंग माण्हुनि खे बाक़ाइदा मालियाती निज़ाम में शामिल कयो पियो वञे। टैरिफ में घटिताई सां पाकिस्तान जी एक्सपोर्ट ऐं सनती पैदावार में वाध थींदी।
कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जहांगीर रोड जे तामीर ऐं बहाली वारे मनसूबे जी पीड़ जो पत्थर रखी छॾियो। जहांगीर रोड ते सेवरेज लाइन्स तब्दील कई पई वञे। जहांगीर रोड खे मयार मुताबिक़ तामीर कयो पियो वञे। अॾावती कम मुक़ररु मुदे में मुकमल कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त तरक़ियाती मनसूबनि में मयार ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सभिनी अहम रोडनि खे मरहलेवार बहितर बणायो वेंदो। ताज़नि बरसातुनि सबबि जहांगीर रोड खे नुक़सानु पहुतो। 23 करोड़ रुपयनि जी लाॻत सां KMC जहांगीर रोड ठाहे रही आहे। KMC 90 ॾींहं घुरिया मूं 60 ॾींहं ॾिना आहिनि। ऐलान कयो हो त हलंदड़ साल कराचीअ में 46 अरब रुपया ख़र्च कंदासीं।